अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 28 डिसंबर ट्यूसडे। सुबुह जा 9:30 थिया आहिनि। ज़हरा थांव थी धोए, थोड़ी देरि में वेंदी त मां सिलाई शुरू कंदमि। राति जो मां कुझु देरि सिबंदी रहियमि ऐं हिकिड़ो ॿ सेम ठाहियमि ऐं हिकिड़ो कंप्लीट कयमि, अध में ठहियल हो ऐं बाक़ी त हे पहिरियों मां ठाहे चुकी हुयमि। सो ईअं थोरो थोरो करे आस्ते आस्ते फाइनली कंप्लीट थी वेंदी। सो इहा आहे मुंहिंजे व्लॉग जी इब्तिदा। हिते मां तयारी करे छॾियां, छो त सफ़ाई कंदी आहे त मां इहे सभु शयूं खणी मथे रखंदी आहियां। कल्ह राति जो मशीन खे तेल बि ॾिनमि इलाही सारो ऐं बसि इहो ई सिलसिलो आहे। हिते ई सॼा कटिंग्स पयूं आहिनि, छो त राति जो मां पखो हलाईंदी आहियां त हिननि जे मथां कुझु रखी छॾींदी आहियां त जीअं उॾनि न। सो ॿाहिरि अची वई आहियां मां, फस्ट क्लास उस निकिती पई आहे। हिते थोरी देरि लाइ उस ईंदी आहे, उनखां पोइ वरी हली वेंदी आहे, पोइ ईंदी आहे मंझंदि जो। ऐं हीअ मां बारिश जो काफ़ी सारो पाणी जमा कयो, ॿाहिरनि ॿूटनि खे त ख़ूब अची वियो आहे। हिन में टब में थोरो जमा थियो आहे, बाल्टी मां नेसारे जे हेठां रखी छॾी त हुन में इलाही जमा थी वियो आहे। सो फ़िलहालु त सिलाई कंदमि, उनखां पोइ इहो पाणी जेको आहे हिननि अंदरनि प्लांट्स खे ॾींदमि, जिन खे मां हिन जी मिटी सुकी वई आहे कुझु ॾींहंनि खां, हिननि खे मां पाणी न ॾिनो आहे। ऐं उनखां अलावा बरसाति जो पाणी जेको आहे न ॾाढो क़ीमती आहे ऐं इहो प्लांट्स जे लाइ बेस्ट आहे। सो हिननि सभिनी खे मां हिकु ॿिनि ॾींहंनि खां पाणी न ॾिनो आहे। हालांकि हिते मां बाल्टी भरे रखी हुई, पर पोइ जो कल्ह मींहुं वसियो त मां ॼाणी वाणी जेको आहे हिननि खे पाणी न ॾिनो त जीअं मां हिननि खे मींहं जो पाणी विझां। सो हीअ आहे सूरत हाल। ऐं हे ॿूटा मुंहिंजा चङी तरह सां धोपी साफ़ थी विया आहिनि, सभु साफ़ु सुथरा। हिननि खे जाम पाणी अची वियो आहे, बाक़ी हिन पासे वारनि खे पाणी कोन्हे, हिननि खे मूंखे ॾियणो आहे। हीअ मां हुन ॾींहुं प्लांट हिते पोखियो, मिटी हिन जी आली आहे अञा, पर पोइ बि हिनखे पाणी त लाज़मी खपंदो इलाही सारो। इहो हिन में विझंदमि। एलोवेरा बि अञा त हले थी, अलाह करे लॻी वञे वापसि। सो हे आहे ॿाहिरां जो हाल आहे। हे मुंहिंजा लाहौरी पथर अञा डेकोरेट न थिया आहिनि, ईअं ई पिया आहिनि, छो त मां प्लांट्स खे प्रॉपर टाइम नथी ॾियां अॼुकल्ह, सॼो टाइम थी ॾियां मां रिलिन खे। सो बहरहाल हर कम जो जेको हूंदो आहे न, मूंखे जीअं मूड थींदो आहे, हुनखे मां आम सिंपल चवां मूंखे दौरो पवंदो आहे। त सो फ़िलहालु मूंखे रिलिन ठाहिण जो दौरो पियल आहे। हालांकि हिननि सभिनीनि खे मुंहिंजे टाइम जी, मुंहिंजे तवजो जी ॾाढी ज़रूरत आहे। सो इंशाल्लाह हिननि खे बि वक़्तु बिल्कुलु ॾिबो। हिननि खां सवाइ त मुंहिंजी ज़िंदगीअ जो कोई तसवुर ई कोन्हे। हे प्लांट्स न हुजनि त एॾी रुखी फिकी ज़िंदगी मां गुज़ारे ई न सघां। सो हाणे हलूं था अंदरि। हे मां ठाहिया आहिनि, हे 2 ठाहियमि हींअर, हिकिड़ो हे कंप्लीट कयमि, अध में हो, ऐं ही टोटल 10 ठहिया आहिनि ऐं हिन पूरी रिलीअ में ईंदा इहे 18। त ही 10 ठहियल आहिनि ऐं 2 जी कटिंग थियल आहे, त यानी 12 जो मूं वटि कटिंग पूरी आहे, 10 कंप्लीट, 2 जी कटिंग ऐं 8 जी हाणे काउंट करे मां कटिंग कंदमि। सो उहे सभु ही त ख़तमु थी वियो बिल्कुलु ई। हिन जी बेस वारो जेको कपिड़ो आहे उहो इलाही सारो कटिंग करिणो आहे। ही कलर्स जेके आहिनि बाक़ी ॿिया अञा येलो रहियल आहे, ग्रीन रहियल आहे, ॿियो जेको बि ॾिसां थी कलर ऑरेंज, हा ही त हिते ई त पियो आहे, त हीअ ऑरेंज जी कटिंग करणी आहे, त उहो बाक़ी मां हिन मां कटे पूरा कंदमि। मां ॿाहिरि अची वई आहियां, 11 थिया आहिनि पूरा। अचानक मूंखे यादि आयो त अॼु मूंखे टेलर वटां सुराण जा कपिड़ा खणणा आहिनि। कपिड़ा खणणा त कल्ह हुया, पर बारिश जे करे मां घर मां निकितमि ई न। सो थोरी देरि में ईंदो हाणे स्वीपर। निकिती आहियां त सोचियमि त हिन खे बि ख़ाली करे छॾियां। हे बाग़ बहार लॻा पिया आहिनि। हे अञा ताईं मां हिते न आहियो आहे, छो त मूंखे हिन जे लाइ को वॾो कोको खपंदो जेसिताईं मां वठी अचां। फस्ट क्लास माशाअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। त हाणे वेंदमि टेलर ते, बसि हितां ई पाड़े वारो को रिक्शा वारो खणंदी आहियां, उहो उते 10 मिंट खनि बीहंदो, कपिड़ा लटा ॾिसी मां खणी पेमेंट करे अची वेंदमि घर। ऐं कटिंग कोन कयमि, सिधो मां अची वियमि हिते ॿाहिरि, सॉक्स पाता अथमि। सीउ एॾो आहे, यकीन कयो एॾी थधी हवा आहे बिल्कुलु, बसि छा चवां। सो हलूं था हाणे। गाड़ी लाई है? नहीं रिक्शा खड़ा है मेरा। चले मैं छोड़ दूँगा। बहुत शुक्रिया, बहुत मेहरबानी। मुझे फेवरेट मार्केट है फर्नीचर जो। फर्नीचर वाला यहाँ पर एक ही है जिसके पास अच्छा फर्नीचर। अच्छा, हमने
मां अची वई आहियां घर वापसि ऐं मुड़ियमि न उते सिंध स्वीट्स दुकान तां गरम गरम पटाटनि जा पेटीस ऐं हे मिठाई जा 2 पीस जेका मां त 2 ॾींहं 3 ॾींहं खाईंदमि टुकड़ी टुकड़ी करे ऐं हिकिड़ो पीस सुरण जे लाइ हिकिड़ो पेटीस। तो बहरहाल अॼु मां पहिरियों दफ़ो उन दुकान तां इहा शइ वठी आयमि कुझु न त हमेशह वेंदा आहियूं टेलर ॾे त असां कॾहिं बि तो वठंदा न आहियूं हथ खे ब्लॉक करे पोइ ईंदा आहियूं। सो अॼु मां मुड़ी न सघियमि ऐं हिते सुरण पंहिंजी कोई रेसिपी ठाहे रही आहे यकीनन उहा शेयर कंदी तव्हां सां। अच्छा सुरण चए थी अॼु मां अकेली वई हुयमि इन करे मां हुतां कुझु वठी आयमि छो त मूंखे रोकण वारो कोई बि न हलो भाउ ठीकु आहे सही आहे। सो बहरहाल असां हाणे पहिरीं पेटीस खाई वठूं थोरो। कटिंग करे वरिती मां ही कलर्स त मां सभु काउंट करे कटिया आहिनि जेतिरा मूंखे बाक़ी ब्लॉक्स खपनि था ऐं ही जेके आहिनि अंदाज़े सां कुझु रैंडम कटिया आहिनि ज़रूरत पवंदी त ॿिया कटे वठंदसि। हीअ आहे थैली कपिड़नि जी टुकरनि जी जेको टेलर खे कपिड़ा ॾिना सुराइण जा मां उनखे हमेशह चवंदी आहियां बल्कि उहो पाण बि मोटाई ॾींदो आहे सभिनी जा त जेके मूं चयोमांसि लेसिस बचनि ऐं जेके कपिड़ा बचनि त मूंखे वापसि ॾियो त हे ॾिना अथई कॉटन हे हाणे घुरायो हुअमि जेको त फस्ट क्लास हिन जा टुकड़ा मुंहिंजा रिले में हलाए वेंदा मज़े सां। अञा खोले मां हिनखे चेक न कयो आहे पर यकीनन ज़ाहिर आहे मूंखे ख़बर आहे कहिड़ा कहिड़ा पीसिस आहिनि हिन में। ऐं हाणे हिकु थियण वारो आहे सो पहिरियों निमाज़ जी तयारी कंदमि। सुरण शायदि दाल पचाए छॾी आहे ख़ुशबू त वाह जी थी अचे शिकिल बि सुहिणी अथसि खाईंदमि त ख़बर पवंदी ज़रूरु हीअ रेसिपी शेयर थी वेंदी। ऐं कल्ह जेके पटाटनि जा फ्रेंच पोटैटो कटलेट्स हुया उहे ज़रूरु ट्राए करे ॾिसो वाह जो उन्हनि जो ज़ाइको हो मां त बसि खाई ऐं चरी थी पियमि। सो हीअ दाल बि मूंखे लॻे थी एॾी टेस्टी आहे ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे मां चांवरनि जी मानी पचायां हिन सां। छा ख़्यालु आहे सुरण चांवरनि जी मानी पचायूं? शाम जा 5:15 थिया आहिनि ऐं मां हाणे वॉक करे वापसि आई आहियां ऐं प्लांट्स वटि कुझु कमु करणु चाहियां थी। 10-15 मिंट लॻंदा या 20 मिंट बि लॻंदा त ख़ैरु आहे छो त एतिरो ई कमु आहे ऐं असांजे अज़ान में अञा इलाही सारो टाइम आहे। सो पाणी मां भरियां थी हिते बारिश वारो। पहिरीं ॻाल्हि त हिननि खे ॾेई वठां जेके उञायल आहिनि सो हिननि खे पाणी ॾींदमि पोइ मूंखे ॿाहिरां खपंदी थोरी मिटी। हे सभु हिननि जी मिटी ड्राई थी रही आहे ऐं कुझु प्लांट्स में मूंखे थोरी घणी मिटी ऐड करणी आहे। मां जॾहिं बि हिननि खे बारिश में पाणी ॾींदी आहियां न मूंखे लॻंदो आहे ॾाढा ख़ुशि थींदा हूंदा छो त मां ख़ुशि थींदी हूंदी आहियां इन करे मूंखे इहा ई फीलिंग ईंदी आहे सेम। सो पहिरियों हुननि खे पाणी ॾींदमि। हीअ आहे मुंहिंजो स्टॉक एक्स्ट्रा ऐं मां वञा थी ॿाहिरां थोरी मिटी खणणु छो त ॿाहिरि क्यारी में माशाल्लाह इलाही मिटी आहे। अंदरि मूंखे कुझु ॿूटनि खे मिटी ॾियणी आहे त हिननि जी मिटी थोरी पाणी सां गॾु गॾु निकिरी वई आहे। मुंहिंजी क्यारीअ में हिते घणी मिटी भरियल आहे जॾहिं मां पाणी ॾींदी आहियां त हितां इलाही सारी मिटी वही हेठि अची वेंदी आहे त हितां थोरी कढी अंदरि थी हलां त जीअं अंदरनि वारनि ॿूटनि खे ॾेई सघां। हिनखे हिकु करो बि करिणो आहे त जीअं कोई ईअं न सम्झे त असां बि खणी था सघूं हितां। हिते पाणी मां पहिरियों खां ई भरे रखी हुई आहे। हे बि पहिरियों मथां लाहींदमि मां हे बि ऐं हे बि हिते वीचारो सफ़ा फना ई थी वियो आहे। हिन में थोरी एक्स्ट्रा मिटी विझंदमि हुनजी बि शिकिल ॾिसंदमि छा सूरत हाल आहे पोइ हिननि खे थोरो सही करे वापसि मथे हणंदमि। काफ़ी सारो पाणी ख़र्च थी वियो जेको प्लांट्स खे ॾिनमि जेके बि अंदरि साइड ते हुया हिननि सभिनी खे ॾिनमि ऐं हिननि में विधमि फ्रेश मिटी हिन में ऐं हीअ जेको आहे प्लांट हिकु ॿ ॾींहं अॻु में पोखियो आहे ॾिसूं था छा थो थिए हिन जो। इहो ई सेम प्लांट हीअ आहे ऐं हिन मां बि मां मूंखे वरी ॿीहर हिन जी प्रोपगेशन जे लाइ अलॻि करिणो आहे। उहे पना मां पोइ दफ़े बि खयां जिन जा हे सिरा सुकी विया आहिनि। हीअ आस्ते आस्ते करे सॼा सुकी वेंदा अगरि मां न कटींदमि त पर हाणे जो हे फ्रेश आहिनि न
यानी थोड़ा पॉइंट सिर्फ़ु हिननि जा सुकिया आहिनि त हिननि जा हेतिरा पन कटे ऐं मां वरी हिननि खे पाणी में विझंदमि त इहे फुटी ईंदा। ऐं उनखां अलावा हे प्लांट जेको मथे लॻल हो इहो बिल्कुलु तबाह थी वियो आहे। सो मां इनखे कढी ॿी थोरी फ्रेश मिटी बि विधी आहे ऐं ॿिए कंहिं प्लांट मां कुझु फ्रेश पन पटे हिन में हयां अथमि त लॻी वेंदा अलाह कंदो। ऐं हे बिल्कुलु परफेक्ट हुयो। हिन जी मिटी सिर्फ़ु थोरी खोटरे, थोरी हिन में गुॾ कई आहे। हिननि जी प्लेट्स खे बि धोइण जी सख़्तु ज़रूरत आहे, बल्कि हिन पूरे प्लांट खे ई धोइण जी ज़रूरत आहे। सो कंदमि कंहिं न कंहिं ॾींहुं इंशाअल्लाह। हिननि सभिनी खे पाणी ॾिनो। ज़ूम छो थी वियो पंहिंजे लेखे। सो हे त हे बि अंदरि साइड आहिनि न, शेड में हीअ आहे हिते शेड, तंहिंजे करे हिननि जे मथां बारिश न पवंदी आहे त इन्हनि खे मिटी बि घणी पियल आहे। हीअ सॼा बाक़ी साफ़ु थियल आहिनि, वॉश थियल आहिनि चङी तरह सां। सो अॼु जो इहो कमु हो। हिननि जी मिटी चेंज कयमि, कुझु प्लांट्स जी सार संभाल लथमि, किन सां ॻाल्हियूं कयमि। हे वारो अञा ताईं मां मथे न हयो आहे, इहो मूंखे मथे हिते रखिणो आहे, हिन जी जाइ ते सफ़ाई करे ऐं पोइ कंहिं महिल ॿधंदमि, छो त सॼो ॾींहुं सिलाई में मसरूफ़ हूंदमि त पोइ बसि ईअं ई थींदो। ऐं माशाल्लाह सभु प्लांट्स ॾाढा सुहिणे नमूने वधी रहिया आहिनि। हीअ बि हेठि त सफ़ा सुकी काठी आहे, बाक़ी मथे वधी रहियो आहे। सो हाणे हलां थी अंदरि। तक़रीबन 5:40 थिया आहिनि। 20 मिंट खनि न 20 न 15 मिंट खनि अञा आहिनि टे पहिरीं जी निमाज़ में। सो टे पहिरीं छा थियो मूंखे, सांझी निमाज़ दिमाग़ मुंहिंजो लॻे थो कंहिं ॿिए हंधा। सांझी जी निमाज़ में 15 मिंट खनि आहिनि। सो हलूं था अंदरि, साह पटींदमि ऐं उन सां गॾु इंतज़ारु कंदमि। ऐं हीअ कैंची हिते रखंदी आहियां मां हिन खाने में। ऐं हिन खां टे पहिरीं जी निमाज़ खां पहिरियों मां कंटिन्यू, फ़ोन में कुझु मसइलो थी आहे, बार बार ज़ूम थो थी वञे पाणी। सो कंटिन्यू मां रिलीज़ बंदी रही आहियां, कुझु न कुझु थी वियो आहे कमु। ऐं उन खां पोइ निमाज़ पढ़ियमि, पोइ वॉक ते वियमि, कुझु गार्डन जो कमु कयमि। तव्हांजे साम्हूं जेके हिन खे एरिया खे मां पंहिंजो गार्डन चवंदी आहियां। सो हाणे रेस्ट कंदासीं। सांझे जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं कचहरी टाइम आहे। ऐं अॼु मां इलाही ख़ुशि आहियां, छो त मां इलाही सारो सुठो ऐं पॉज़िटिव ॾींहुं गुज़ारियो आहे। ऐं मतिलबु एक्टिव रही आहियां ऐं वक़्तु ज़ाया कोन कयो आहे, आराम बि कयो। अल्हम्दुलिल्लाह निमाज़ूं बि पंहिंजे टाइम ते पढ़िजी वियूं, सिलाई ख़ूब थी, ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे। ऐं उन खां सवाइ प्लांट्स वटि मां काफ़ी सारो कमु कयो आहे ऐं इनशाला सुभाणे बि कंटिन्यू कंदमि। सोचां थी त ईअं 15-20 मिंट रोज़ानो इन कम खे ॾियां, जीअं मुंहिंजा प्लांट्स इग्नोर न थियनि। हिकिड़ो त सियारे जे करे उअं ई बि हुननि जा पन इलाही जा सुकनि था, छणनि था, उहो त हिकिड़ो रूटीन जो आहे। पर हक़ीक़त इहा आहे त वणनि सां भले इहो सीज़नल आहे, पर आहे त तादी न। सो उन्हनि खे प्यार जी ऐं केयर जी सख़्तु ज़रूरत हूंदी आहे। ऐं मां सफ़ा पाणी वाणी त ॾेई थी अचां, मां उन्हनि खे सुकणु न ॾिनो आहे, पर मां उन्हनि खे टाइम न ॾिनो आहे, उन्हनि कंपनी न ॾिनी आहे। त कोशिशि इहा कंदमि त रोज़ानो 15-20 मिंट जेतिरो थी सघे मूंखां, त उहो मां उते टाइम गुज़ारियां ज़रूरी आहे। ऐं मां इलाही कलाक 1.5 कलाक प्लांट्स खे ॾींदी रही आहियां हमेशह। पर जॾहिं सिलाई जो जुनून तारी आहे त पोइ बसि सिलाई आहे। ऐं अॼु मां इलाही सारा पीसिस सिबी वई आहियां। ही 12 कंप्लीट थी विया आहिनि, 10 त थियल हुया, 2 अॼु सिबियमि ऐं ढेर सारी कटिंग बि कई अथमि। इलाही सारा जेका आहिनि हिते पीसिस मां ॻंढे बि रखिया आहिनि, कंप्लीट न आहिनि पर उहे। सो चले तो कठी जाएगा सफ़र आहिस्ता आहिस्ता, ईअं त थींदो आहे, कमु शुरू कबो आहे त नेठि ख़तमु बि थींदो आहे। सो माशाल्लाह ॾाढो इंजॉय थी कयां। ऐं हिन खां पोइ सोचां थी त प्रॉपर कलर स्कीम सां काई रिली ठाहियां, त जीअं उन मां बि वरी पीसिस बचनि नंढा नंढा, त पोइ फाइनल वरी हिकिड़ी रिली अहिड़ी ठाहींदमि जंहिंमें नंढे खां नंढा पीसिस, यानी हिकु टुकड़ी बि निकिरे त हिकु ट्राइंगल बि निकिरे त कमु अची वञे। बेशुमार डिज़ाइनूं आहिनि, बसि शौक़ु हुजे ऐं पंहिंजो दिलचस्पी हुजे, जेका महिनत पुॼे, उन जे लाइ त ॾाढो मज़ो आहे। ईअं ॼण चेन आहे न, हिन मां हे बचो, हुन मां हो बचो, वरी हिकिड़ी नई शइ ठही वई, ॾाढो मज़ो थो अचे। पर सची ॻाल्हि इहा, पैसो बि जाम थो लॻे, छो त मां त ख़ैरु खणी कपिड़ा घुरायां बि अथी ऑर्डर ते। उन खां अलावा हाणे जो हेठां अस्तर बि लॻंदो। ऐं अॼुकल्ह असां वटि पुराणा कपिड़ा न हूंदा आहिनि, त असां हिननि जे विच में विझण जे लाइ, जेके असां आमतौर ते पूर चवंदा आहियूं या लेव चइबो आहे, उहो बि ख़रीद करिणो थो पए। उहो मिले थो ठहियलु, हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे इहा। लाड़काणो सुहिया पधर ज़िंदाबाद।
मुंहिंजी भेण चयो त 80 रुपए जो हिकिड़ो तहर रिलीअ जो लेह जो पुराणे कपिड़े जो मिले थो, सिबियल ॻंढियल माना। त तव्हांजी मर्ज़ी आहे 2 विझरायो 3 विझरायो, त हाणे उहो बि ख़रीद करिणो पवंदो। प्लस धागा ऐं सिलाई 1200 रुपया सिर्फ़ु धागनि जी कढण जी सिलाई आहे। उनखां सवाइ 2-3 इहे लेह जा तह वठिजनि पूर जा, हेठों अस्तर वठिजे, धागा वठिजनि त इहा माना 1500-1700 खनि सम्झो मथां ॿिया लॻंदा। यानी पंहिंजे हिन मुंहिंजी एतिरी महिनत ऐं डिज़ाइनिंग खां अलावा, यानी कपिड़ो बि मुंहिंजो, महिनत बि मुंहिंजी मथे तह जी। छो त सॼी महिनत त मथे तह में ई हूंदी आहे, हेठों त सिधो हणंदा आहियूं, हेठि में त कुझु न हूंदो आहे, उहो सिंपल हूंदो आहे। त कॉस्टली शइ आहे बहरहाल। ऐं मां पाण सिबां थी, ऐं तव्हां मां बि जंहिंखे थोरी घणी सम्झ हूंदी रिलीअ जे टुकड़नि ॻंढण जी, त हे त अञा मां मीडियम साइज़ कयूं आहिनि। इन खां पहिरियों मुंहिंजियूं ॾाढियूं नंढियूं नंढियूं टुकड़ियूं सिबियल आहिनि। सो हिन वक़्तु मूं में एतिरी हिमत कोन्हे त मां सफ़ा टाइनी पीसिस ज़रा ज़रा सिबां। हा, बचे थो जेको त उहो मां ज़रो बि ॻंढियां थी, उन में कोई हर्ज न आहे। पर हिकिड़ो ज़रनि मां टुकड़ियुनि मां पूरो प्रोजेक्ट ठाहिणु, उहो मुंहिंजे लाइ हाणे ॾुखियो आहे, उहो मां बेज़ार थी वेंदमि। इन करे सही आहे, जेतिरे में मां राज़ी आहियां, जेतिरे में ख़ुशि आहियां, जेतिरो मूंखां थिए थो उहो इलाही आहे। सो बसि इहे हाल अहिवाल आहिनि। राजमानी में कुझु ख़ासि कोन्हे, सुराण दाल पचाई मंझंदि, उहा तव्हां वीडियो जिन खे ॾिसणी हूंदी उन्हनि ॾिसी बि वरिती हूंदी। ऐं उनखां अलावा जेकॾहिं ज़रूरत पवंदी त कबाब तरे वठंदासीं, कबाब ज़िंदाबाद, जेके हमेशह ठहियल हूंदा आहिनि, फ्रीज़ थियल हूंदा आहिनि। मुंहिंजी जान छुटी पवंदी आहे, 1 ॾींहं जी महिनत हूंदी आहे, पोइ इलाही टाइम वरी रेस्ट हूंदो आहे। सो हाणे शायदि 2 या 3 बचा हूंदा त वरी जल्दी ॿिया ठाहींदमि इनशाला। ऐं हिकिड़ी मूंखे तव्हांखां सलाह करणी आहे। मुंहिंजो हिकिड़ो फेसबुक पेज आहे, क्रिएटिव हैंड्स बाय NW, ठीकु आहे। त मां चाहियां थी, मुंहिंजो इहो आइडिया आहे, मां तव्हांखां सलाह थी कयां, तव्हां मुंहिंजो ॿुधायो त इहा ॻाल्हि कीअं रहंदी। त उन पेज ते मां हाणे पंहिंजूं क्राफ्ट्स जूं ऐं सिलाई वग़ैरह जेको बि आहे उन जूं वीडियोस शेयर कयां। ऐं यूट्यूब मां सिर्फ़ु यूज़ कयां पंहिंजी डेली ही लाइफ जा व्लॉग्स जेके ठाहियां थी, ऐं प्लस जेका फ्राइडे वारी लाइव सेशन आहे, फ्राइडे वारो, ठीकु आहे न, उहा कचहरी, ऐं असांजो हे डेली लाइफ वारो व्लॉग, इहे हुजनि यूट्यूब ते। ऐं आईंदा जेके मां क्राफ्ट्स, कुकिंग ऐं जेके कुझु उन खां अलावा मां ठाहियां, त उहे वीडियोज़ मां पंहिंजे फेसबुक पेज क्रिएटिव हैंड्स बाय NW उनखे मां एक्टिव करणु चाहियां थी। थोरो घणो उन ते मां शेयर कंदी रहंदी आहियां, घणो एक्टिव न हूंदो आहे। त छा ख़्यालु आहे, छा ईअं कजे? छो त ईअं हे जो ऑलमोस्ट मां इलाही सारियूं कुकिंग जूं वीडियोज़ ठाहे चुकी आहियां, ऐं मां चाहियां थी त मां फेसबुक जे उन पेज ते कुझु लाइव पंहिंजा शोज़ कयां, क्राफ्ट जा या जेको बि शयूं मां ठाहींदी आहियां, गार्डनिंग जा, नंढियूं नंढियूं जेके बि अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ मुंहिंजूं आहिनि। त पर इहो आहे जो जेकी रिकॉर्डिड वीडियो हूंदी आहे उहा नंढी हूंदी आहे, ऐं लाइव जेका साम्हूं सभु कुझु करे ॾेखारिजे उहा पोइ इलाही वॾी थी वेंदी आहे। त इहो कुझु आइडिया हो मुंहिंजे ज़हन में। त तव्हांजो छा ख़्यालु आहे? छा तव्हां इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियो? छा तव्हां मुंहिंजे उन फेसबुक पेज ते उहे वीडियोज़ ॾिसणु चाहींदो? मूंखे फेसबुक पेज ते एक्टिव ॾिसणु चाहींदो? उते मूंखे लाइव ॾिसणु चाहींदो? त मूंखे इन जो जवाबु खपे। ऐं जेके मूंखे लाइव न ॾिसी सघंदा, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त बाद में उहा वीडियो उते मौजूदु हूंदी, चाहे उहा जेतिरी बि देरि जी हुजे, त उहा तव्हां पंहिंजे हिसाब सां ॾिसी सघो था। जीअं मां ॾिसो माण्हुनि जूं वीडियोज़ ॾिसंदी आहियां न, क्राफ्ट वग़ैरह जूं, जेतिरी देरि पेंट कंदा आहिनि मां न ॾिसंदी आहियां, ईमानदारी जी ॻाल्हि आहे, छो त मूंखे ख़बर आहे पेंट कीअं कबो आहे, त मां उहो छो सिखां, या ईअं मां मतिलबु फॉर्वड करे ॾिसंदी वेंदी आहियां। त जेको प्रोसेस मूंखे चङी तरह ख़बर आहे उहो मां स्किप कंदी आहियां। ऐं जेका शइ मूंखे नई सिखणी हूंदी आहे, के वीडियोज़ अहिड़ी बि हूंदियूं आहिनि जेके मां फुल पहिरें मिंट खां वठी आख़िरी मिंट ताईं माण्हुनि जूं ॾिसंदी आहियां, छो त मूंखे इंट्रस्ट हूंदो आहे, उनमें मूंखे कुझु सिखण लाइ या इंजॉय करण लाइ या कुझु ॾिसण लाइ मिलंदो आहे, त उहो पंहिंजी मर्ज़ी हूंदी आहे। त वॾी जेकी ड्यूरेशन जी वीडियो आहे उनखे तव्हां पंहिंजे हिसाब सां ॾिसो। सो इहो मूंखे मशवरो खपे तव्हां खां, कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाइजो मूंखे उमेदु आहे अॼु जो व्लॉग तव्हांखे वणंदो, जंहिंमें सिलाई हुई। हा, मां ॿाहिरि बि वियमि, टेलर वटां कपिड़ा खणी आयमि, उते हिकिड़ो सेकेंड्स जो क्लिप उते बि भरियमि, त जीअं लॻे त सही त मां घर खां ॿाहिरि बि वई हुयमि, या मां सिर्फ़ु ॻाल्हि कई। सो न, ईअं न आहे, मां जेको कुझु ॻाल्हाईंदी आहियां उहो जेको कुझु हूंदो आहे मां उहो ई ॻाल्हाईंदी आहियां, अजायो न ॻाल्हाईंदी आहियां। सो बहरहाल ख़ुशि जो आबाद जो, अलाह तव्हांखे सलामत रखे। घर में मुंहिंजो ही ॾाढो फेवरेट कॉर्नर आहे, इंतिहाई फेवरेट। तव्हां ॾिसंदो सिलाई मशीन तव्हांखे ॿिन्ही पासे नज़र ईंदियूं,
ऐं मूं वटि हेतिरी सिलाई मशीन बि आहे मॉडल थोरो वॾो उन खां वॾो असली साइज़ में बसि इहा मुंहिंजी मुहबत आहे। ऐं हिते पिक्चर्स में त इलाही सारियूं आहिनि, उहे तव्हां सां मां बार बार शेयर कयूं, सो मोकिलायूं था हाणे। ख़ुशि जो आबाद जो, अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। ऐं जेको सुवाल मां तव्हांखां पुछां हुन जो जवाबु ज़रूरु ॾिजो। ज़िंदगी रही त इनशा सुभाणे वारे ब्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।